शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा बिल्कुल जे विच में वेठी आहियां, निराकार रूप में बाबा खे याद करे पंहिंजे मन जी कोई भी ॻाल्हि बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। ये मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा सुनता मीठे मीठे बार बाबा चवंता कि हाणे जीवन में है ना असांखे वॾनि जो, बाबा चए थो वॾनि जो रिस्पेक्ट रिगार्ड रखो। भई माण्हू सम्झंदा आहिनि भगवान जी बाबा जी नज़र में वॾो केरु हूंदो? जेको समझदार हूंदो। हिन समय माण्हू शरीर सां संबंध सां हिक ॿिए खे वॾो सम्झनि था न, भले देहदारी संबंधी वॾा आहिनि, लेकिन अगरि उन्हनि खे ठीक रीति ॻाल्हाइण न अचे, उल्टो सुल्टो ॻाल्हाइण, उल्टो सुल्टो सोचण, उल्टा सुल्टा कर्म करण, माण्हू बि चईंदा न ईअं कम कंदा आहिनि त असां हिननि जो रिगार्ड रिस्पेक्ट कीअं रखूं, हिनजी इज़त कीअं रखूं। माण्हू चईंदा कीअं करूं, पर हलणो पवंदो आहे त ॿाहिरां खां रखी करे हलूं। पर बाबा चए थो कि अहिड़े माण्हुनि जे लाइ शुभ भावना रखो। ऐं असली इज़त कंहिंखे ॾिबी आहे, रिगार्ड रिस्पेक्ट कंहिंखे ॾिबो आहे? जेकी आत्मा समझदार हुजे, जे आत्मा में गुण शक्तियूं समझदार हुजे। तो हिन समय माण्हू चईंदा आहिनि कि नंढो आहे केॾो समझदार आहे, चईंदा आहिनि न वॾे खे सम्झ न हूंदी। त आत्मा, हुनजी आत्मा सम्झ जे हिसाब सां वॾी अनुभवी आहे। हुनजी भले उहो शरीर नंढो अथसि, लेकिन हुनजी आत्मा में शक्ति आहे, गुण आहे, सम्झ आहे। ऐं ॿी आत्मा जंहिंजो शरीर वॾो आहे, हुनमें सम्झ न आहे, गुण न आहे, शक्ति न आहे, त असांखे कंपेरिजन न करणो खपे। हर आत्मा जी पंहिंजी पंहिंजी कैपेबिलिटी हूंदी आहे न। ज़रूर थोड़ी आहे कि शरीर सां वॾा थी आहिनि, संबंध में वॾा आहिनि त हुननि खे अकुल हूंदो। माण्हू त शरीर खे ॾिसंदो आहे न, भई एॾा वॾा आहिनि, हिननि खे सम्झ न आहे, लेकिन बाबा कंहिंखे ॾिसंदो? आत्मा खे। बाबा इन करे त असांखे बि सिखाए थो न। अगरि इहा हिन दुनिया में माण्हू इहे सिखी आहे न, ये समझी आहे कि आत्मा में गुण शक्तियूं ज्ञान हूंदो आहे, आत्मा ही शरीर खां सभु कुझु कराए थी, आत्मा ही सभु कुझु जेको भी कमु करे थी, जेका भी स्वभाव संस्कार हूंदा आहिनि, सभु आत्मा में ही हूंदा आहिनि। त माण्हू सभु हिक ॿिए खे कीअं रूप में ॾिसंदा? आत्मा रूप में ॾिसंदा न। पोइ त वॾो नंढो सभु ख़तम थी वियो। पोइ त जीअं आत्मा में सम्झ हूंदी, जीअं आत्मा में शक्ति हूंदी, जीअं आत्मा में जेकी आत्मा में गुण हूंदा, त हुन अनुसार ई माण्हू हुनखे ॾिसी करे हलंदो न, हुन अनुसार ई हुन सां कमु वठंदो। ऐं माण्हू सम्झ संबंध में वॾो बि आहे, लेकिन सम्झ न आहे, अकुल न आहे, त हुननि जे लाइ असां ग्लानी बि न कंदासीं, हुननि जे लाइ उल्टो सुल्टो बि न सोचंदासीं। छा सोचंदासीं? चलो ठीकु आहे, ये आत्मा आहे न, ये आत्मा में संबंध में शरीर सां वॾी आहे, लेकिन हिनजी आत्मा खे सम्झ न आहे, त हिन में हिनजो छा कसूर? अॼुकल्ह माण्हू त ईअं सोचदा आहिनि न, भई वॾा थी करे असांखे ईअं था करनि, लेकिन असां सोचो कि उहा त आत्मा आहे, हुन आत्मा में अहिड़ा संस्कार आहिनि, त हिन में हुनजी छा ग़लती? आत्मा में अहिड़ा संस्कार आहिनि, आत्मा में बुराई आहे,
तो आत्मा खे त पंहिंजे पीउ खे यादि करे बुरायूं सम्झ मिलंदी न, बुरायूं खत्म थींदी, सम्झ मिलंदी। त असां हुनखे उल्टो सुठो न चई करे सोचे करे असां छा कंदासीं, परमात्मा खे यादि करे हुनजे लाइ सुठो सोचंदासीं। ईअं कंदासीं न भई असां आत्मा आत्मा भाव आहियूं। अगर हुन आत्मा भाव में ये समझना है, अकुल ना है, तो शरीर संबंध में वॾो पाठ तो वॼे। लेकिन आत्मा में समझना है, जैसा असांजे संबंधन में कड़ाहट थी अचे, हेठि मथे थो थिए, त असां हुनजे लाइ दुआ कंदासीं, असां हुनजे लाइ मथां रहम कंदासीं, असां परमात्मा खे यादि करे हुनखे उहो गुण शक्ति दान में ॾींदासीं। ये सभिनि खां वॾो दान आहे। माण्हू कंहिंमें बि कोई ॻाल्हि ॾिसे थो त ग्लानी करण थो लॻे, उल्टो सुल्टो थो सोचे। ये सब न करे अगर असां ये सम्झी वञूं कि हुनजी आत्मा में ये कमी आहे, वो आत्मा आहे असुल में मुंहिंजो भाउ, लेकिन आत्मा में ये कमी आहे कि हुनखे ॻाल्हाइण जो अकुल न आहे। त असां ॿियो ई असांखे पतो ई आहे आत्मा में सम्झ न हूंदी आहे, आत्मा जो भी परमात्मा ही ॾेई सघंदो आहे। त असां हुनखे कुझु न चई करे परमात्मा खे यादि करे हुनखे हुन गुण शक्ति सम्झ जी दान ॾींदासीं। केतिरो चएसि न पुट, दुनिया में जो लड़ाई झगड़ा थींदा आहिनि, संबंधनि में कड़ाहट थींदी आहे, सभु ख़तम थी वेंदो। अॼु ईअं ई त माण्हू सोचे थो न, घर घर में लड़ाई छो थी थिए, हीअ त सोचे थो भई एॾा वॾा आहिनि, इन्हनि खे सम्झना आहे असांखे ईअं था करनि, ईअं था करनि। कोई चवंदो नंढा अहिड़ा आहिनि, कोई चए थो वॾा अहिड़ा आहिनि। अगर नंढा शरीर ई ॾिसण छॾे छॾियो, ये ई ॾिसूं भई असां आत्मा ई आहियूं, हिन आत्मा में ये सम्झ कमु आहे, हिन आत्मा में ये सम्झ कमु आहे, हिन में ये गुण सुठो आहे, हिन में ये गुण सुठो आहे, त असां हुन अनुसार ई हलंदासीं न। भई अॼु माण्हू सोचदो आहे भई ये वॾा आहिनि त असांखे हिननि सां ई राय सलाह वठणी पवंदी, लेकिन हुननि खां सुठो नंढी राय सलाह ॾे थो। वॾे जी आत्मा समझदार न आहे, नंढे जी आत्मा समझदार आहे, लेकिन माण्हू नंढो सम्झी करे हुनजी चए ते नथो हले, वॾे जी चए ते थो हले, त गड़बड़ थी वञे। त इन करे अगरि असां आत्मा ॾिसूं भई आत्मा कंहिंजी सम्झ ठीकु आहे, हा हिनजी सम्झ ठीकु आहे, शरीर खे ॾिसंदासीं न, आत्मा खे ॾिसंदासीं भई हिनजी सम्झ ठीकु आहे, त वॾो बि ख़ुदि खे वॾो न सम्झंदो। अगर वॾो बि ॿिए खे आत्मा ॾिसे, ख़ुदि खे बि आत्मा ॾिसे, त सम्झे भई ठीकु आहे, मूं में ये अकुल आहे, हिन में आहे, मूं में बि ॿियो त गुण आहे न, हिन में उहो गुण आहे, हिन में उहो गुण आहे, हिन में इहो गुण आहे, हिन में ये शक्ति आहे, हिन में त भई आत्मा में कुझु न कुझु हूंदो ई आहे। लेकिन हिन समय माण्हू सोचे थो असां वॾा आहियूं त असां में सभु गुण आहिनि, सभु शक्तियूं आहिनि, असां समझदार आहियूं। ये समझी करे खुद खे वॾो सजाए करे घर में दुनिया में हले थो, तॾहिं त दुनिया में लड़ाई झगड़ो थिए थो। भई हर हिकु आत्मा ॾिसूं, आत्मा में जो गुण जो शक्ति आहे हर हिक में पंहिंजी पंहिंजी आहे, उन अनुसार सभु हिक ॿिए जे गुण शक्तियुनि खे कार्य में लॻाए अगरि जीवन जियो त केॾो जीवन सुठो थी वेंदो। तव्हांजे घर में 5 ॼणा आहिनि, 6 ॼणा आहिनि, 4 ॼणा आहिनि, जेतिरा ॼणा बि आहिनि, अगर तव्हां सभु खुद खे आत्मा समझी करे तव्हां में छा विशेषता है हर आत्मा में, हुन विशेषता के कार्य में लगाए करे अगर असां गृहस्थी हलाईंदासीं, धंधो कंदासीं, जीवन जींदासीं, त ॾिसो आपे ई सुख शांति अची वेंदी। देह खे न ॾिसी आत्मा खे ॾिसो। भई असां घर में सम्झो 6 ॼणा आहिनि, त 6 ॼणनि 6 आत्माउनि में छा गुण शक्ति विशेषताऊं आहिनि, छा सम्झ, कंहिंजी सम्झ कहिड़े फील्ड में सुठी आहे, कंहिंखे रोटी जे बारे में सम्झ सुठी हूंदी, कंहिंखे धंधे जे बारे में, कंहिंखे पढ़ाई जे बारे में, कंहिंखे छा बारे में, सभु हिक ॿिए जी मदद करे हलनि, नंढो वॾो न ॾिसनि, त आपे ई सभु हिक ॿिए खे रिगार्ड रिस्पेक्ट ॾींदा न ॾींदा। अॼु वॾो चए थो असां वॾा, नंढा चवनि था असां वॾा, ही बाबति केॾे सहज तरीक़े सां थो ॿुधाए, तो आपे माण्हू हिक ॿिए जे रिगार्ड रिस्पेक्ट रखंदा,
नंढनि जो बि रिगार्ड रिस्पेक्ट रखणो, वॾनि जो बि रखणो। पोइ देह जो जेका संबंध आहिनि उहे सभु माण्हू ॾिसंदा ई न, भई नंढा वॾा सभु हिक ॿिए खे रिगार्ड रिस्पेक्ट रखंदा, आत्मा ॾिसंदा त सभु बराबरि थी विया न। त हिन करे बाबा चए थो हाणे पंहिंजे वॾनि जो अर्थात जो असां खां समझदार जंहिं बि ॻाल्हि में, जंहिं बि शक्ति में, जंहिं बि सम्झ में आहे, असांखे उन्हनि जो रिगार्ड रखणो पए। त तव्हांजे घर में जो देह में नंढा ॿार बि आहिनि न, उन्हनि में बि जो सुठी ॻाल्हि आहे न, सुठो गुण आहे, उन रीति हुनखे ॾिसो, उनजो बि रिगार्ड रिस्पेक्ट करो। माण्हू अॼुकल्ह हिक ॿिए खे उन कमी सां ई ॾिसे थो, भले उन आत्मा पंहिंजी उहा कमी छॾे ई छॾे, लेकिन त बि उनखे हुन कमी जे बारे में यादि कंदो, या कंहिंजे गुणनि जे बारे में यादि कंदो। गुणनि जे बारे में यादि करे कमु कढो त सुठो आहे, लेकिन कमियूं ॾिसी करे हिक ॿिए जे संबंध में न अचे। ध्यानु रखणो आहे भई हिन में इहा आदत हुई बुरी, पर हाणे आहे न आहे थोड़ी पतो आहे असांखे, वो ध्यानु रखो। बाक़ी उन ई दृष्टि सां उन माण्हू खे ॾिसंदा, हुन सां संबंध में ईंदो त पोइ कीअं हलंदासीं, पोइ संबंध ई कड़वाहट थी वेंदी आहे। पोइ माण्हू जॾहिं शरीर छॾे छॾंदो आहे न, उहा आत्मा पोइ चवंदा आहिनि हा हुनमें इहे विशेषताएं अथव। जॾहिं हुयूं असां हिते खेल खेॾण आया आहियूं, उहा आत्मा तव्हांजे संबंध में बि हुई, निभायो आहे न संबंध। पोइ मरण आत्मा जॾहिं शरीर पुराणो छॾे करे ॿियो वठंदी, पोइ हुन खां पोइ पछताइण जो छा फ़ाइदो, या त पोइ माण्हू पश्चाताप में समय कढी वठंदो कि असां हीअं कयो, असां हीअं कयो। बाबा चए थो ॾिस, जीअं घड़ी में टाइम जीअं सेकेंड बाय सेकेंड हलंदो रहंदो, ईअं असांखे पंहिंजे जीवन में बि न अॻियां वधणो खपे। कॾहिं बि पुठियां जी ॻाल्हियुनि जे बारे में सोचे करे पुठियां न हलणो खपे। पुठियां जी जो ॻाल्हियूं थियूं हुन खां शिक्षा वठो, लेकिन उन्ही ग़लतियुनि खे, उन्ही ॻाल्हियुनि खे, उन्ही दुख परेशानी खे, अॻियां ॻाल्हियुनि खे न खणी वञो, अर्थात पंहिंजे मन बुद्धि में हुनजे बारे में न सोचो। अॼुकल्ह माण्हू किथे घुमी आयो, हाणे घुमी आयो त घुमी आयो, हुन खां पोइ त जाते ईंदो, हुनजो घर हूंदो, उते ई अची करे पंहिंजो जीवन जींदो न। अगरि वो जाते घुमी आयो हुन ई ॻाल्हियुनि खे सोचंदो रहे, पोइ अॻियां वधी सघंदो। सम्झो कोई ॿार आहे किथे टूर ते वियो, हुते ॾाढो हुनखे मज़ो आयो, ईअं कई, हाणे पंहिंजी ईंदो, पोइ पंहिंजो स्कूल पढ़ाई आदि वापसि शुरू कंदो न। अगरि वो हुन समय बि क्लास में बि उहो ई सोचंदो रहे, पढ़ाई न पढ़ी सघी वरी उहो ई सोचंदो रहे, त हाणे वेंदो न हिनखे छा थियो, ठीकु आहे घुमी आया, थियो त थियो, हाणे त पढ़ाई कर। ईअं वॾनि ॿारनि जे लाइ बि आहे, ये सभिनि आत्माउनि जे लाइ, शरीर खे न ॾिसो। ईअं ई असां जेको ॾींहुं गुज़रियो, बाबा त चए थो जेको सेकेंड गुज़रियो न, ॿिए सेकेंड बि हुन ॻाल्हि खे यादि न करो, शिक्षा वठो। भई मां ईअं कयो त ईअं ग़लती थी वई, हाणे अॻियां न कंदमि, लेकिन हुन ॻाल्हि खे यादि करे त वञो, अॻियां जो जीवन जींदा आहियो, संबंध निभाईंदा आहियो। इन करे त कड़ाहट ईंदी आहे न, इन करे त माण्हुनि जी लड़ाई झगड़ो दुख, इन करे त माण्हू बीमार बि थींदो आहे। बीमार थींदो छो, छोकी पुराणी दुख जी ॻाल्हियूं, बासी ॻाल्हियूं सोचदो। भई माण्हू कोई बासी रोटी खाए त बीमार थींदो न। पुराणी अलाए कहिड़े सालनि जी, ये तो सुठो आहे माण्हू शरीर छॾण खां पोइ ॻाल्हियूं भुलिजी वेंदो आहे, न त आत्मा जी सघे। सम्झो हाणे कोई शरीर छॾे, ऐं हिन जन्म में हुन आत्मा ॾाढा दुख ॾिठा अथई, दुख बि ॾिठा अथई, लेकिन अगरि सम्झो उहा आत्मा शरीर छॾे, हाणे ॾाढा दुख वठंदई, ऐं ॿियो शरीर वठे त बि हुनखे उहो दुख यादि अचनि त वो जी सकदी, भले ये न याद हुजे काथे वतो छा न, लेकिन उहे ई ॻाल्हियूं हुनजे मन में बुद्धि में हलजी वञनि। इन करे त गर्भ में सजा खाईंदा आहिनि,
इन करे त अंत समय जी आत्मा शरीर छॾंदी आहे न त सजा खाईंदी आहे, ताकि उन जो भी पाप कया अथई, जो भी रहियल कयो, जो भी है ना हिन जन्म या थोड़ो पिछले जन्मनि जो भी, तो वो सब गर्भ में और अंत समय में सब आत्मा चुप्तो कंदी आहे। कोई समझो कोई अंत समय ॾाढो दुखी थी करे शरीर छॾे थो त मतलब ख़ुशि थियणो खपे कि चलो ठीकु आहे, हुन त पंहिंजे हिसाब किताब ते चुप्तो कई न हुन आत्मा, कम से कम ॿियो शरीर तो सुठो मिलंदो न, ॿियो जीवन। ॿार नंढा इन करे तो सुठा लॻंदा आहिनि छो जो हुननि जी आत्मा पंहिंजे थोड़ा पाप, सभु न थोड़ा, ॾिसो एॾे माण्हू गर्भ में एॾा गंदगी में रहंदो आहे, अंत समय भी एॾो दुखी थी करे शरीर तो छॾे, त बि सिर्फ़ पूरे जन्मनि जा न, जेका भी द्वापर खां वठी न हुन थोड़ा सा पाप भस्म थींदा आहिनि, थोड़ा वो थोड़े से पाप भस्म में आत्मा जी सफ़ाई थींदी आहे त जॾहिं ॿार शरीर में ॿाहिरि निकिरंदो आहे त केॾो कोशिश कंदो आहे, हुनजी आत्मा में आत्मा जी सफ़ाई थी आई है न, जेका थोड़ा पाप कर्म कयई हुन धुलाई करे आई आहे, तो आत्मा जी कशिश चेहरे खां नज़र ईंदी आहे। तो बाबा अॼु असांखे छा थो चए कि असांखे पंहिंजो जीवन ईअं जीअणो आहे जीअं समय अॻियां वधंदो, बल्कि समय खां भी ज्यादा तेज। समय त जीअं अॻियां वधंदो वेंदो, पुठियां थोड़ी हाणे अॼु जो ॾींहुं गुज़रियो कल्ह ई ईंदो न, वापसि कल्ह जो ॾींहुं थोड़ी ईंदो, मतलब जेको बीती उहो थोड़ी ईंदो, वो ईंदो वरी 5-4 साल खां पोइ, ओड़ो ई ॾींहुं ओड़ो ई समय, मतलब उन ॾींहुं जो थियो, बाक़ी सुबुह शाम त थींदो आहे, लेकिन असांजे जीवन में अॼु जो सॼो ॾींहुं थियो उहो हाणे वापसि 5-10 साल पोइ थींदो। त हाणे असां हुनजी चिंता करे छो करूं न, असां उहो सोचे करे दुखी छो थियूं, हीअ छो थियो, ईअं न थिया, मां ईअं छो कयो, मां ईअं छो चयो, चयो त चयो, गड़बड़ी थी वई त थी वई, जो थियो थियो, हाणे शिक्षा वठो, कम से कम अॻियां त जियो सुठी रीति। ईअं बाबा असांखे चए थो, ईअं सदा जीवन में अॻियां वधंदा रहो, सोच में भी अॻियां वधो, सम्झ में भी अॻियां वधो, पंहिंजी संस्था स्वभाव खे भी सुधारंदा वञो, पश्चाताप खणण में भी समय न वञणो खपे। माण्हू पछताईंदो न पछताइण भी समय गवाइण, भई माण्हू सोचंदो आहे, कई माण्हू त अहिड़ा हूंदा आहिनि जो सोचंदो आहे कि मिसां ईअं कई, त उहे ई ॻाल्हियूं सोचे सोचे पंहिंजो जीवन बिताईंदो रहंदो आहे। हाणे हुन कई वो ॻाल्हि भी ख़तम थी, वो माण्हू भी हली अलाए शरीर छॾे करे भी हली वेंदो आहे, त बि वो ॻाल्हियूं यादि रहंदियूं आहिनि, त पंहिंजी वो ॻाल्हियुनि जे हिसाब सां ई माण्हू पंहिंजो जीवन जिए थो, मतलब अञा ताईं हुन ई समय जे हिसाब सां जिए थो। समय त निकिरी वियो, कि माण्हू खे टाइम भी न हूंदो कि हुनजी ॻाल्हियूं ॿुधे, त माण्हू ईअं छो थो थिए, अहिड़ी आत्माउनि जे मथां रहम करणो खपे। जॾहिं भी तव्हांखे कोई माण्हू ईअं ॿुधाए न कि मूंसां ईअं थियो, दुख जी ॻाल्हियूं ॾाढो बार ॿुधाए चुकिया आहिनि, तुरंत उते ई हुनजी ॻाल्हियूं न ॿुधी करे परमात्मा खे यादि करे हुन आत्मा जे मथां परमात्मा चइजो, बाबा हिनखे इहा ॻाल्हि भुलिजी वञे, आत्मा पंहिंजे जीवन में अॻियां वधे। इन रीति असां ॿियनि जे मथां रहम, हिनखे चइबो आहे रहम करणु, हिनखे चइबो आहे दया करणु। बाक़ी कंहिंखे पैसा ॾिनो, कपिड़ा ॾिनो, रोटी ॾिनो, मदद कई, त ॾाढा माण्हू आहिनि करण लाइ, लेकिन असली मदद, असली रहम, असली दया त इहा थींदी आहे कि आत्मा खे हुनजे बुरे स्वभाव संस्कारनि सां मुक्त कराइण। जी आत्मा उन ॻाल्हियुनि खे सोचे कि परमात्मा खे यादि ई नथी करे सघे, त हुनजी शक्ति कीअं ईंदी उहो ॻाल्हियूं छॾण जी। अगरि असां सॼी दुनिया में अहिड़ा ॾाढा माण्हू आहिनि, ऐं असां केॾा भाग्यशाली आहियूं कि असांखे परमात्मा जो परिचय मिली वियो आहे। डायरेक्ट असां कॾहिं भी कंहिं जगह ते भी परमात्मा खे निराकार रूप में यादि करे हुन आत्मा की शक्ति रही सकता है, ताकि वो पंहिंजी दुख जी ॻाल्हियूं भुलिजी वञे।
ताकि वो पंहिंजे बुरे स्वभाव संस्कार सां छुटजी वञे, ताकि वो विकार बुराई सां छुटजी वञे करे बाबा चए थो अॼु पक्को करे छॾियो कि असां कंहिंजी बि बुराई, कंहिंजी बि कोई अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि ॾिसी करे ग्लानी न कंदासीं, हुनखे बार बार एहसास में ॾियाराईंदासीं कि तूं अहिड़ो आहे, तूं ईअं करणो आहे। सिर्फ़ु तूं हुनजे लाइ सुठो सोच, सुठो सोचण ई रहम करणो, दया करणो। त बाबा चए थो हाणे हिन में समय न वेस्ट करो, फलानो अहिड़ो अहिड़ो अहिड़ो, त हिन सां छा थींदो, असां बि अॻियां वधंदासीं छो जो असां हुन आत्मा जी मदद कई न। भले हुनखे त असां न चए, लेकिन मन में जो असां हुन ई समय, ये न जॾहिं अरदास करो, जॾहिं भॻवान खे कयो तॾहिं करो, न हुन ई समय मन ॾिसो त शरीर सां वेठा आहियो हुते, लेकिन अगरि तव्हां मन तव्हांजो परमात्मा सां लॻल हुजे, तव्हां परमात्मा खे यादि करे चओ बाबा ये आत्मा ये थी चए, ये हिनजी स्वभाव संस्कार आहे, हिनजी ये दुख आहे, ये खत्म थी वञे, ये परिवर्तन थी वञे। हुनखे छा थो पतो लॻे कि तव्हां मन में छा था चओ, कंहिंखे था चओ। इहो बाबा चए थो पई माण्हू सोचे कि हा असां तव्हांजे लाइ अरदास कंदासीं, असां प्रार्थना कंदासीं, समय त जॾहिं सनानु करो, जॾहिं वेहो तॾहिं, पर हिते त बाबा तॾहिं त चए तो खुद खे आत्मा समझो। आत्मा मन सां सोचदी न, हुनमें शरीर जो कम थोड़ी है। मन सां उन ही समय परमात्मा खे यादि करो, बुद्धि जो परम धाम में लगायो ऐं हुन आत्मा जे लाइ दुआ करो, उते हुनखे शक्ति ॾियो, बाबा खे यादि करे। अगरि हिन कम में बिज़ी थी विया त तव्हां कंहिंजी कलाक ॻाल्हियूं ॿुधंदव वेही करे न, हुनजो पीउ ॼाणे उहो ॼाणे, असां थोड़ी कंहिंजी हिन समय कोई मदद करे सघंदा। माण्हू कलाक वेही करे ॻाल्हाए थो, टेंशन थो खणे, हाणे छा थींदो, ईअं छा थींदो। अरे बाबा खे ॿुधायो, परमात्मा खे तव्हां छो था टेंशन करो, तव्हां थोड़ी कंहिंजी मदद करे सघंदा आहियो। कराइण वारो उहो आहे, हुन ताईं ॻाल्हि पहुचणी खपे। हुन ताईं ॻाल्हि कीअं पहुचदी आहे, मन सां, ज्यादा मुंहं सां ॻाल्हाए करे न, मन सां हुनखे यादि करे ॻाल्हि ॿुधायो, बसि इहो कमु जल्दी कमु थी वेंदो। और तव्हां ॿुधंदो वेही करे, एॾी सारियूं पोइ पुछा कंदा, ईअं थियो, हूअं थियो, फलानो थियो, पोइ खुदि ई टेंशन कंदा रहंदा, पोइ तव्हां बि हुन ॻाल्हि जे बारे में सोचता रहंदा, त तव्हां बि परमात्मा सां न जुड़ी सघंदा, जो ॻाल्हि विच में थींदी। ठीकु आहे, सुठो ॻाल्हि हुनखे ॾियो, तव्हां हुनखे यादि करो, चइजा न त बाबा जी तो हिन रीति हाणे इहा सेवा करो, हिनमें कुझु करण जी ज़रूरत आहे, सिर्फ़ु मन सां हुनखे यादि करे हुनखे ॿुधाइणो। अच्छा, मीठी मीठी स्किल जे बारे में प्रति माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी, असां सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, कल्याणकारी समय जी स्मृति सां पंहिंजे भविष्य खे ॼाणण वारा मास्टर त्रिकालदर्शी अथव। पर चए थो अगरि तव्हां खां कोई पूछे कि तव्हांजो भविष्य छा आहे, त उन्हनि खे चओ असांखे पतो आहे असांजे जीवन में अॻियां ॾाढो सुठो थियण वारो, छो कि असां ॼाणदा आहियूं कि कल्ह जो थियो उहो त सुठो थियो, ऐं जेको हाणे थिए थो उहो बि सुठो थो थिए, ऐं जो अॻियां थींदो उहो ॾाढो ई सुठो थींदो। छो जी मां कंहिंजो ॿार आहियां, कल्याणकारी बाप जो ॿार आहियां। निराकार परमात्मा जो असली नाम छा आहे, शिव। शिव मतलब थींदो कल्याणकारी। तो अगरि असांखे सदा यादि रहंदो, असांखे निश्चय थी वञे, अगरि तव्हांजी पीउ जी दुकान कपिड़े जी आहे, बर्तननि जी आहे, जंहिंजी बि आहे, त तव्हांखे ईअं कॾहिं लॻंदो
कि भई असांखे बर्तन न मिलन त अॻियां वञी करे बर्तननि जी कमी थी वञे, कपड़नि जी, जूते चप्पल जी कमी थी वञे। तव्हांजो पीउ उहे ई उनजी दुकान अथसि, फैक्ट्री अथसि, त उहा चीज त तव्हांजे घर में कमी थी न सघंदी आहे न। त हिन करे बाबा चए थो अगरि असांखे सदा यादि रहंदो न कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा कल्याणकारी आहे, दुख हरता सुख करता है, ख़ुशियुनि जो सागर आहे। त जॾहिं असांखे मन में पक्को थी वेंदो न तॾहिं असां कंहिंखे बि चई सघंदा आहियूं। जॾहिं कोई असांखां पुछे कि तव्हांजो कल्ह कीअं हूंदो, तॾहिं तव्हां नशे सां चई सघंदा कि मुंहिंजो पीउ त कल्याणकारी सुख करता है, ख़ुशियुनि जो सागर है, त मुंहिंजो अॻियां जो जीवन बि सदा सुठो ई हूंदो, ख़ुशी वारो ई हूंदो, सुख शांती वारो ई हूंदो। जॾहिं परमात्मा जे मथां निश्चय हूंदो न, हुनखे पंहिंजो पीउ सम्झंदो, तॾहिं तव्हां ईअं चई सघंदव, तॾहिं तव्हांजी मन बुद्धि हिकदमि निश्चिंत हूंदा। स्लोगन आहे, समाप्ति जे समय के समीप लाइणो अथव त संपूर्ण ठहण जो पुरुषार्थ करो। भई हाणे बाबा असांखे चए थो स्वर्ग अचण वारो आहे, लेकिन अची छो थो? पतो त न कि भगवान आयो आहे स्वर्ग जी दुनिया ठाहिण, कोई दुख आहे त जॾहिं आयो आहे त जल्दी जल्दी ठाहे न, एॾी देरी छो करनि था? त बाबा चए थो मां त आयो आहे ठाहिण लाइ, लेकिन हुते वञण जे लाइ तव्हां ॿार बि त तयार थियो न, न त उते केरु रहंदो हली करे। त अगरि तव्हां चाहींदा आहियो सृष्टि ते जल्दी जल्दी स्वर्ग सुख जी दुनिया अची वञे त तव्हां खुदि खे सुख स्वरूप ठाहियो। हाणे अॼु पक्को पक्को मन में दृढ़ संकल्प करो कि मां कॾहिं बि दुखी न थींदमि, दुख जी ॻाल्हियुनि में बि दुख जी फीलिंग न अचण ॾींदमि, त परमात्मा खे ॾेई करे मां सदा परमात्मा जी छित छांव जे हेठां सुख जी अनुभूति करो। या अॼु खां पक्को प्रॉमिस करो बाबा सां कि मां सदा शांत रहंदमि, ख़ुशि रहंदमि, सदा मुंहिंजो अंदर मन सां सदा ख़ुशि रहंदमि। जंहिंजो मन सदा हर्षित रहंदो न, उनजी मन जी ख़ुशी चेहरे खां बि ॾेखारे मिलंदी। बाबा चए थो जॾहिं तव्हां इहो पक्को वाइदो करे पंहिंजी प्रैक्टिकल जीवन ईअं ठाहींदव सदा सुखी ऐं ख़ुशि रहण जी, शांत रहण जी, तॾहिं स्वर्ग अची वेंदो। जेसि ताईं तव्हां न तयार थींदा त उहो दुनिया ठाहे करे मां छा करां? मां चाहियां त हाणे इन दुनिया खे ख़तम कराए हिते स्वर्ग जी दुनिया ठाराए सघंदो हाणे छोकी भगवान में त एतिरी शक्ति आहे न। त लेकिन देरी छो थी थिए? छोकी असां सुख स्वरूप त था ठाहूं न, सुख में बि माण्हू दुख जी ॻाल्हि थो सोचे। त बाबा चए थो जॾहिं तव्हां दुख जी ॻाल्हि छॾे करे सदा जीवन में ख़ुशि रहंदव, सुखी रहंदव, शांत रहंदव, तॾहिं हिते मां स्वर्ग जी स्थापना कंदमि। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।